अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, नवां ॾिसी रहिया हो KKD न्यूज़। आवां जुमपरी। पनो अकिल मां के ख़बर ॾेई रहिया आहियूं। टिनि मग़विन जी बाज़ियाबी जी ख़ुशी में तक़रीब मुनक़िद कई वई आहे। अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जा उहिदेदार शामिल। पनो अकिल ॻोठ चूंगा मां 3 पोरियत अगवा थी विया हुआ, जेकी पुलिस बाज़ियाब कराया आहिनि, जन के मुबारकुनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी क़यादत मुबारकूं ॾियण जे लाइ ॻोठ चूंगा पहुची। अली रज़ा फरहान ऐं अख़्तियार अली खे गुलनि जा हार पाराए लख लख मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जी नई बॉडी अनाउंसमेंट पिणु कई वई। तंज़ीम जे मरकज़ी चेयरमैन अब्दुल वहाब अब्बासी, फारूक अमान अब्बासी, एडवोकेट अब्दुल रहीम अब्बासी, डॉक्टर अकील अब्बासी, मुख्तियार कलोड़ो, डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, अब्दुल हफ़ीज़ अब्बासी जन शिरकत कई। अॻवाणनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुलज़िम ऐं मुत्तहिद थी करे ई अवाम ऐं बिरादरी जा मसइला हल करे सघजनि था। उन मौक़े ते सरदार अब्दुल वाहिद कलवड़ ऐं अब्दुल हफ़ीज़ कलोड़ो, लाला हसन ज़ैन अब्बासी, सीनियर सहाफ़ी अयाज़ अब्बासी ॿियनि खे पिणु अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। आख़िर में मरकज़ी चेयरमैन चूंगा वेलफेयर जी तंज़ीम जे उहिदेदारनि खे बि हलफ़ खणायो वियो।